मुखालिफ़ जे अॻवान शहबाज़ शरीफ़ चयो आहे त बांग्लादेश अलॻि थियो पर को बि सबक़ न सिखियो। क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जो रूह तड़पंदो हूंदो। पीटीआई हुकूमत जोर दरवाज़े खां आई आहे। पीपल्स पार्टी सियासी पार्टी आहे, हिकु हक़ीक़त आहे खेसि मुखालिफ़ जे समूरनि पार्टियुनि अॻवाननि चूंडियो आहे। 2023 जूं चूंडूं शफ़ाफ़ नमूने थियणु घुरिजनि। सुप्रीम कोर्ट जो वक़्ती चीफ जस्टिस सुमरता बंदयाल मज़ारबा स्कैंडल जे नाम से जवाबदार खे गिरफ़्तार करण जो नोटिस वरितो। सैफुर रहमान जी गिरफ़्तारी ते नेब खां वज़ाहत तलब। जस्टिस सुमरता बंदयाल जो चवणु आहे त नेब वज़ाहत करे त सैफुर रहमान खे अदालती हादसे में वहां गिरफ़्तार छो न कयो वियो आहे। काबुल हवाई अड्डे ते सुबुह सवेर हिक ॿिए पोयां रॉकेट हमला, इलाइक़े में ॾहकाओ। अमरीकी क़ौमी सलामती जे सलाहकार जैक सलेवान ऐं चीफ ऑफ स्टाफ रॉन क्लियन तरफ़ां पार्लियामेंट मेंबर GHQ जो दौरो करे रहिया आहिनि। पाक फौज जे तर्जुमान लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिखार तरफ़ां पार्लियामेंट मेंबरनि खे अफ़गानिस्तान जी सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी बि पार्लियामेंट मेंबरनि सां मुलाक़ात जो इम्कान। सिंध में कोरोना वायरस सबब 16 जुलाई खां बंद तालीमी इदारा हिकु दफ़ो ॿीहर खुली विया। कराची, हैदराबाद, सखर, लाड़कानी, नवाबशाह ऐं मीरपुर से नंढनि वॾनि शहरनि में तदरीसी अमल बहाल। अमले ॾींहुं 100% वैक्सीनेशन लाज़मी करार। 50% शागिर्दनि खे अचण जी इजाज़त। वालिदनि लाइ कोरोना वैक्सीन सर्टिफिकेट स्कूलनि में जमा करण लाज़मी करार। SOPs ते अमल यकीनी पाइण जी हिदायत। तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह तरफ़ां कराची जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जो दौरो। नुसरत भुट्टो कॉलेज ॾियारी में रीजनल डायरेक्टर जी गैर हाज़िरी ते कावड़ जो इज़हार। इज़्ज़त खान बॉयज़ स्कूल में बिजली बंद ऐं इमारत जी हालत ख़राब हुअण ते अमले खे छंड। संदसि चवणु आहे त स्कूलनि जी पहिरें ॾींहुं हुअण सबबि शागिर्दनि जी हाज़िरी घटि आहे ऐं तालीमी इदारनि में 80% वैक्सीन थियल अमलो कमु करे रहियो आहे। सिंध में पाणी जी खोट 18.76% थी वई। गुडू बैराज वटि पाणी जी खोट 34.26% थी वई। सखर बैराज वटि पाणी जी खोट 27%। आपाशी खाते जे अमलदारनि जो चवणु आहे त सिंध जे बैराजनि खे पाणी जी घुर्ज 1,07,100 क्यूसेक आहे। दरिया सिंध जे आबादकारनि जो पाणी जी खोट ख़िलाफ़ लाड़काने में एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। जोही ब्रांच में बि पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादकारनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। मुल्क में कोरोना वायरस सबब वधीक 66 मरीज़ फौत। अंग वधी 25,670 थी वियो। 3,809 केस ज़ाहिर थियण बाद 11,56,281 खां वधीक वायरस मुतासिर। 24 कलाकनि दौरान कोरोना जूं 56,279 टेस्टूं कई वयूं। मुल्क में हाकारी केसनि जी शरह 6.75% रिकॉर्ड। सिंध हाई कोर्ट में बहरान टाउन फैक्ट्री में बाहि वाक़े जी आला सतही जांच लाइ दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त में सिंध हुकूमत, चीफ सेक्रेटरी, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ऐं ॿियनि खे धुर बणाए वियो। वकील नदीम शेख जो चवणु आहे त फैक्ट्री में बाहि लॻण सबबि 17 पोरस सड़ी फोत थी विया। SBCA जी लापरवाही सबबि रिहायशी प्लाटनि ते फैक्ट्रियूं ठाही वयूं आहिनि। फोतनि जे वारसनि खे 50 लख रुपया मुआवज़ो ॾिनो वञे। कराची जे इलाइक़े लियाक़ताबाद में हथियारबंदनि जी फायरिंग, रेंजर्स एहलकार शहीद। इरफान सिद्दीक़ तौरु सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त हथियारबंदनि रेंजर्स जे एहलकार खे ॾिसंदे ई फायरिंग कई, जंहिं जे नतीजे में हू मौक़े ते ई शहीद थी वियो। नवाबशाह में सिंध एक्शन कमेटी जे कारकुननि ख़िलाफ़ सरकारी फ़रियाद ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। GSN महाल जो सरबराह रियाज़ चांडियो। जावेद उमरानी समेत 79 ॼणा केस में नामज़द। पुलिस केतिरनि कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो। तरी मीरवा में सबक़ यादि न करण ते मौलवी पारां मदरसे जे शागिर्द खे ज़ंजीर ऐं तालो हणी तशद्दुद। पुलिस मदरसे मां भॼी निकितल शागिर्द सफ़ीला जावरी खे हथु करे वरितो। मौलवी बि गिरफ़्तार। शागिर्द जो चवणु आहे त मौलवी सबक़ यादि न करण ते मदरस तशद्दुद कयो ऐं ज़ंजीर हणी क़ैद कयो। गढ़ियसन वेझो ॻोठ दीनगढ़ में बाड़ो वाह में ॿुॾी फौत। वालिदैन खे बेहोशी जा दौरा। इलाइक़े में सोग। ऐं मौसमियात
खाते सिंध में तेज़ बरसात जी अॻकथी करे छॾी। मौसमियात खाते जो चवणु आहे त सुभाणे राति खां 3 सेप्टेम्बर ताईं थरपारकर, उमरकोट ऐं सांगड़ समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चौमासे जी बरसाति पवंदी। कराची में पहिरीं खां 3 सेप्टेम्बर ते तेज़ मींहुं पवंदो। पीडीए लाॻापियल समूरनि इदारनि खे नोटिफिकेशन जे ज़रिए आगाही ॾेई छॾी।